अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं PDM ते तनक़ीद। PDM खां लॉन्ग मार्च खां अॻु इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। कश्मीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में फौरी तौर शफ़ाफ़ चूंडूं कराइण जो मुतालिबो कंदे चयो त अपोज़िशन संजीदा थिए त उस्मान बोज़दार ऐं इमरान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ हाणे जमहूरियत तरफ़ वञी सघिजे थो। PDM मुंझारे जो शिकार आहे। उमेद आहे त PDM लॉन्ग मार्च खां अॻु इस्तीफ़ाऊं ॾींदी। अपोज़िशन चूंड सुधारनि खे मुहाज़ सम्झी छॾियो आहे। हुननि जो रुगो हिकु ई मक़सदु आहे त हुकूमत जी मुखालिफ़त कई वञे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त 155 अमरीकी फ़ौजियुनि समेत 10,000 फ़ौजियुनि खे काबुल खां पाकिस्तान रस्ते वापसी थी। अफ़गानिस्तान में तरसियल पाकिस्तानी बि ॾे अची विया। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताईअ जो ऐलान। नाणे वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोलियम जी फ़ी लीटर क़ीमत में ₹1.5 घटिताई। डीज़ल ₹1.5 सस्ती। घासलेट जी क़ीमत में बि ₹1.50 घटिताई। लाइट डीज़ल ₹1 सस्तो। नई क़ीमतुनि ते अमल राति 12 वॻे खां शुरू थी वेंदो। बिजली फ़ी यूनिट ₹1.47 महांगी थियण जो इम्कान। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी नेपरा खे बिजली महांगी करण जी दरख़्वास्त ॾेई छॾी। नेपरा सुभाणे ॿुधणी करे फ़ैसिलो कंदी। इलेक्शन कमीशन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। इलेक्शन कमीशन कंटोनमेंट बोर्ड जी चूंडनि ऐं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल बाबति इजलास। इलेक्ट्रॉनिक मशीन जो डेमो बि पेश कयो वियो। सिंध में 9 क्लास खां 12 क्लास ताईं जे शागिर्दनि लाइ कोरोना खां बचाव वारी वैक्सीनेशन लाज़मी करार। सूबाई तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि सिंध जे समूरनि सरकारी तोड़े निजी स्कूलनि ऐं कॉलेज जे शागिर्दनि खे कोरोना खां बचाव वारी वैक्सीन लाज़मी थींदी। जाम साहब मुंड जमणाव रोड ते मोहम्मद यूसुफ डायरी स्टॉप भरिसां मुंड जमणाव खां नवाबशाह वेंदड़ कार जो टायर बस्ट थियण करे कार मोरीअ सां टकराइजण सबबि ग़रीब नवाज़ सहितो फौत ऐं हिकु ज़ख़्मी फोती ऐं ज़ख़्मियुनि खे PMC अस्पताल नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। थारूशाह भरिसां प्यार जे परणे तापड़ा बिरादरीअ में पैदा कयल तकरार निबेरे न सघियो। नारीअ जे वारसनि अलाह ॾिनो मंसूर नसीर इमाम। मंसूर वक़ार आबड़ो पारां प्रेमीअ जे घर ते हमिलो। ॿिनि औरतुनि गुडी ऐं नजमा आबड़ो राशिद ऐं साजिद आबड़ो ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो जॾहिं त थारूशाह थाणे ते फरियादी दाख़िल कई वई। उन जे बावजूदि पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न थी करे। जंहिं ते कुझु ॾींहं अॻु राशिद आबड़ो जे घरवारी जंहिं शीशन कोरन नुसर फिरोज़ में प्रोटेक्शन लाइ दरख़्वास्त दाख़िल कई जंहिं ते ॼाणायल माण्हुनि घर ते हमिलो कयो आहे। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु गुडी अबड़ो जंहिं प्यार जो करिणो कयो हुयो जंहिं बाद अपना बिरादरीअ जे धुरियुनि में तकरार तेज़ थी वियो। B सेक्शन थाणे जी हद नवाबशाह जे इलाइक़े जमशेद कॉलोनीअ जी रहवासण नौजवान नारी मरियम आराई नवाबशाह प्रेस क्लब पहुची जवाबदार अज़हर फारूक मथां ज़बरदस्ती निकाह करे साणस 3 साल मुसलसल ज़्यादती करण जो इंकशाफ कंदे मीडिया ॿुधाईंदे चयो आहे त कुझु साल अॻु मुंहिंजे दोस्त आमना खरल मुंहिंजे घर आई ऐं चयईं त मूंसां बाज़ार गॾु हल। जॾहिं त मां हुन सां गॾु वयसि त हूअ मूंखे पंहिंजे पुफीअ जे घर वठी वई जिते मूंखे बोतल में नशो ॾेई नामालूम हंधि क़ैद करे ज़बरदस्ती नशे जूं इंजेक्शनूं हणी मुसलसल 6 महीननि ताईं जवाबदार अज़हर फारूक अब्दुल्ला ऐं ॿिया जिन खे मां अक्सर बेहोश हुअण करे सुञाणे नथी सघां मूंसां ज़बरदस्ती ॾाढाई कंदा रहिया। जवाबदार अक्सर ॾाढाई करण खां अॻु मूंखे नशे जी इंजेक्शन लॻाईंदो हो। पोइ अंदाज़ न थींदो हुयो त केतिरनि माण्हुनि मूंसां ॾाढाई कई छो त मां बेहोश थी वेंदी हुयसि। हुन चयो त हिकु ॾींहुं अॻु जॾहिं मूंखे होश आयो त मां कंहिं नामालूम हंधि क़ैद हुयसि जिते मूंखे निकाह पढ़ाईंदे मौलवी चमाटू हणी अज़हर फारूक सां ज़बरदस्ती निकाह करायो जिते बि मां रड़ियुनि करे निकाह खां इनकार कयो पर शदीद तशदद बिना राज़ पे मौलवी मुंहिंजो निकाह कराए छॾियो। जंहिं बाद 2.5 साल गुज़रण बाद मौक़ो मिलण बाद कुझु ॾींहं अॻु घरां निकिरी B सेक्शन थाणे ते पहुतसि जिते B सेक्शन पुलिस मूंसां इंसाफ़ करण बजाए
मूंखे धमकियूं ॾेई वापसि मुड़साई सहुरे अब्दुल्ला हवाले कयो। मुड़साई सहुरे मूंखे नशे जो इंजेक्शन हणी जिनसी ज़्यादती कंदा रहिया ऐं मां ॿीहर वज वठी पंहिंजे मामे वटि पनाह वरिती आहे। हुन DIG SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि सां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। 2 ॾींहं अॻु सिंध एक्शन कमेटी ऐं पीपल्स पार्टीअ जे कारकुननि में थियल झेड़े जो केस STP ऐं सिंध एक्शन कमेटीअ जे अॻुवाणनि ऐं कारकुननि मथां दाख़िल करणु ऐं अॻुवाणनि खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ लतीफ़ राऊ मीर उमराणी मौला बख्श कीरियो वकार कीरियो ख़ैर मोहम्मद मक्सी मीर हसन कात्यार हफ़ीज़ कीरियो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कंदे चयो त नवाब शाह पुलिस पीपल्स पार्टीअ जी मंगार वादे सिंध एक्शन कमेटीअ जे अॻुवाणनि ऐं कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे अॻुवाणनि जे घरनि ते राति जो चढ़ाई करे उन्हनि खे गिरफ़्तार करण जे सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। 16 ॾींहं अॻु शागिर्द अॻुवाण ज़ाकिर सैतो खे कराचीअ मां जिबरी तौर खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ अॼु 16 ॾींहं बि जिस्कम जसाफ़ पारां सरफराज़ मेमण अली रज़ा कासकेली सैयद नाशिर शाह फरमान मलाक आशिफ लाको फराज़ अब्बासी सनस भाउ राजा सैतो जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कई वई। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।